थी सघे थो त तव्हांखे ख़बर न हुजे पर निटनोल हिकु अहिड़ो कुदरती धातु आहे जंहिंमें इंतिहाई अनोखियूं ख़ासियतूं आहिनि। उनखे शेप मेमोरीअ लाइ बि चयो वेंदो आहे। इहो उन करे त इन धातुअ खे कहिड़ी बि सूरत में आणिजे या उनखे यादि हूंदी आहे। उनखां पोइ भली उनजी केतिरी बि सूरत बिगाड़ी वञे पर कहिड़े बि तरीक़े सां गर्मी ॾियण सां इहो वापसि साॻी सूरत अख़्तियार करे वठंदो आहे। तव्हांखे इहो ॼाणे बि हैरत थींदी त उनखे मुख़्तलिफ़ दवाउनि में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। निटनोल खे गर्मी, लाइट, पाणी ऐं बिजलीअ सां ॾेई सघिजे थी। जेकॾहिं उनखे मख़सूस तरीक़े सां गर्मी ॾिजे त उनखे बिजली ठाहिण लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। इहो जनरेटर हलाइण लाइ तमामु सवलो साबित थी सघे थो, जेको साइंसी उसूलनि तौर बि मुमकिन आहे। कहिड़ी बि सूरत जे निटनोल खे खणी उनखे गोल शेप ॾेई नंढे ऐं वॾे शेप वारे ॿिनि फीथनि ते वेढ़े जेकॾहिं उनखे कंहिं हिक पासे खां गर्मी ॾिबी त उहो पंहिंजी असुल सूरत में अचण जी कोशिश कंदो, जंहिंजे करे जेका छिक पैदा थींदी उहा ॿिन्ही फीथनि खे घुमाईंदी ऐं अहिड़ीअ रीति निटनोल ॿई फीथा सवलाईअ सां घुमाए सघंदो। इन तरीक़े सां कंहिं बि जनरेटर खे बिना पेट्रोल या बिजलीअ जे सवलाईअ सां हलाए बिजली पैदा करे सघिजे थी। न रुगो जनरेटर पर जेकॾहिं ताक़तवर निटनोल जी मदद सां ताक़तवर फीथनि खे फेराइजे त डायनामोर खे हरकत ॾेई बि बिजली तैयार करे सघिजे थी।